पीपल्स पार्टी जो अवैस कादिर शाह 111 वोट खणी सिंध असेंबली जे स्पीकर चूंडिजी वियो। MQM जी सोफिया शाह खे 36 वोट मिलिया। आगा सिराज दुरानी अवैस कादिर शाह खे स्पीकर तौर हलफ खणायो। PPA जो नवीद एंथोनी बि 111 वोट खणी डिप्टी स्पीकर चूंडियो वियो। MQM जे राशिद काइम खानी खे 36 वोट मिलिया। स्पीकर अवैस कादिर शाह नए चूंडियल डिप्टी स्पीकर खे हलफ खणायो। स्पीकर अवैस कादिर शाह जो चवण हो त पहिरियों भेरो सखर ज़िले मां स्पीकर चूंडजण मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। बतौर स्पीकर समूरन मेंबर्स खे गॾु खणी हलंदुसि। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पंहिंजे तक जे अवाम जो थोराइतो आहियां। असेंबली जे इजलास दौरान PTI जी हिमायती याफ़्ता शबीर कुरैशी गोड़ कंदे चयो त असां सां दादली थी आहे। आगा सिराज दुरानी खेसि चयो त हीअ इलेक्शन कमीशन न पर असेंबली आहे। अवां खे एहतजाज करणो आहे त इलेक्शन कमीशन वटि वञी कयो। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी। वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। क़ाइदे ऐवान लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया विया। PPA पारां मुरादरी शाह ऐं MQM अली ख़ुर्शीद खे उम्मीदवार नामज़द करे छॾियो। स्पीकर साहब अवां गढ़ी यासीन जा आहियो। गढ़ी यासीन हिकु भेरो ॿीहर स्पीकरशिप मिली आहे। हिन असेंबली पाकिस्तान बणायो आहे। आगा सिराज दुरानी जो सिंध असेंबली में ख़िताब चयो हिन हाउस खे नज़रअंदाज़ न कयो वञे। सिंध असेंबली न हुजे हां त पाकिस्तान न हुजे हां। एंड एक और मैं आपको मुबारकबाद दूंगा, शायद आपको भी पता नहीं है। यू बिलोंग टू गढ़ी यासीन, योर फैमिली कम्स फ्रॉम गढ़ी यासीन। My uncle came here as a speaker from Garhi Yasin. My father came here as a speaker from Garhi Yasin. I came here as a speaker from Garhi Yasin, and now you have come back. तो स्पीकरी जो है वो हमारे नसीब में है। सिंध असेंबली पाकिस्तान ठाहिण वारी असेंबली आहे। सिंध पाकिस्तान आहे। नामज़द वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब चवे थो आगा सिराज दुरानी बहितरीन नमूने 10 साल स्पीकरशिप हलाई खेसि ख़राज तहसीन पेश करियूं था। आजाद आ गई है। मैं यहीं पे कंक्लूड करता हूँ एक ख्वाहिशों के साथ। एक तो यहाँ पे म्यूजियम ऑफ डेमोक्रेसी आप बीइंग ए कस्टोडियल स्पीकर यहाँ पे असेंबली में बनाए कि हम उन जमहूरी पासबानों का, उन वर्करों और कारकुनों का भी यहाँ पे हम आवेजा फोटो देखें। मैं नवीद एंथनी भाई को भी मुबारकबाद देता हूँ कि फर्स्ट क्रिश्चियन, सिंध की तारीख का पहला क्रिश्चियन डिप्टी स्पीकर ये पीपुल्स पार्टी ने किया है, क्योंकि पीपुल्स पार्टी 11 अगस्त 1947 की हमारे जिना साहब की कायदे आज़म की जो तकरीर है वो हमने याद रखी हुई है। बाकी पार्टियां याद रखें या न रखें। म्यूजियम ऑफ डेमोक्रेसी ठाही वञे। जिन जमहूरियत लाइ कुर्बानी ॾिनियूं उन्हनि जूं तस्वीरूं लॻाई वञनि। गुज़िरियल हुकूमत बि सक़ाफ़त खाते बहितर कमु कयो। सैयद मुराद अली शाह जो ख़िताब चवण हो त ही 6 करोड़ अवाम जी असेंबली आहे। सिंध तारीख़ जो पहिरियों क्रिश्चियन डिप्टी स्पीकर थियो आहे। PPA अॻवान ख़ुशी शाह चयो आहे त PTI बारी पारां IMF खे ख़त मुल्क जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत करण जी दावत ॾियण आहे। असांजी कारकर्दगीअ ते माण्हुनि वोट ॾिना। अवाम जा मसइला हल करण जी कोशिश कंदासीं। ख़ैबर पख्तूनख्वा में ANP ख़बर नाहे त कंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे। नई क़ौमी असेंबली में नौजवाननि जो अंग 4% खां बि घटि आहे। जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि क़ौमी असेंबलीअ में विचोले उमिरि जे मेंबरनि जो अंग 52% वधीक ऐं नौजवान जो अंग 4% खां घटि आहे। अंगनि अखरनि मूजिबि 265 नवनि चूंडियल मेंबरनि मां सिर्फ़ 10 नौजवान आहिनि, जिन जी उमिरि 26 खां 35 साल ताईं आहे। 46 नवां चूंडियल मेंबरनि जी उमिरि 36 खां 45 साल ऐं 56 मेंबरनि जी उमिरि 56 खां 65 सालनि जे विच में आहे। 47 नवनि चूंडियल मेंबरनि जी उमिरि 66 खां 75 सालनि जे विच में आहे। पीपल्स पार्टी अॻवान शर्मिला फारूकी ऐं सहर कामरान मख़सूस सीट ते क़ौमी असेंबली जूं मेंबर्स चूंडिजी वयूं। इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपल्स पार्टी जी अॻवान शाज़िया मरी ऐं नफ़ीसा शाह आम चूंडुनि में कामयाबीअ खां पोइ मख़सूस सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पंजाब असेंबली जे तक PP 297 तां आज़ाद उम्मीदवार ख़िज़र हुसैन मज़ारी जी कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी। ख्वाबनि जे बादशाह ऐं पीपल्स पार्टी जे मरकज़ी सीनियर अॻवान
मंजूर हुसैन वसाण अगकथी कंदे चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं बि वज़ीर आज़म मुदो पूरो नाहे कयो। हाणे बि ईंदड़ वज़ीर आज़म शायदि मुदो पूरो न करे सघे। कुंभ में मीडिया सां ॻाल्हियूं कंदे संदसि चवणो त इमरान ख़ान ग़लतियुनि मथां ग़लतियूं कंदो, संदसि मुस्तक़बिल को बि नज़र नथो अचे। GDA वारनि मथां रहम बि अचे थो ऐं कावड़ बि अचे थी। रहम उन लाइ अचे थो त पहिरियों भेरो रड़ियूं कनि था त दांधली थी आहे, कावड़ उन लाइ थी अचे त दांधली हमेशह पाण कंदा आहिनि। रमज़ान जो महीनो अचण खां अॻु ई आम वाहिपे जे शयुनि जे अघनि में वाध, फ्रूट ऐं भाॼियुनि जे अघनि में ॻाटे टोड़े इज़ाफ़ो। लाहौर में बसर जे फ़ी किलो जी क़ीमत 20 रुपया, टमाटा 200 रुपया, केला 200 रुपया दर्जन। सिंध में बि भाॼियुनि ऐं फ्रूट जे अघनि में ॻाटे टोड़े इज़ाफ़ो। अवाम पारां हुकूमत खां रिलीफ फ़राहम करण जो मुतालबो। बलोचिस्तान असेंबली जो इजलास 28 फरवरी ते तलब। गवर्नर बलोचिस्तान इजलास ईंदड़ अरबा ते मंझंदि 3 वॻे तलब करे वरितो। इजलास में नवां चूंडियल मेंबर हलफ़ खणंदा। झलमक्सी में ज़मीन जे मामले तां सोटन में झेड़ो, फायरिंग में नौजवान मारिजी वियो। झलमक्सी लिवीज़ थाणे जी हद खानपुर वारे इलाक़े में झेड़े दौरान फायरिंग में नौजवान इरफान शाह मारिजी वियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। सिजावल जे सब जेल मां मंशियात केस जा 3 कैदी फरार थी विया। फरार थियल कैदियुनि में बिलावल चांडियो, रफ़ीक ऐं सत्तार मंगड़हार शामिल। 3 कैदी मंशियात समेत चोरनि ऐं ॿियनि जे केसनि में सब जेल में क़ैद हुआ। जेल जी सिक्योरिटी ते मुक़रर समूरे अमले खे मुअत्तल कयो वियो। ऐं गज़ा में इसराइल जा हमला जारी। 24 कलाकनि में 8 हंधनि ते हमलनि में 83 माण्हू शहीद, 123 ज़ख़्मी। रफ़ा में रिहाइशी इमारत ते हमिलो, औरतुनि ऐं ॿारनि सूधो, 10 फ़लस्तीनी शहीद। रिहाइशी इमारत में बेघर फ़लस्तीन पनाह वरिती हुई, केतिराई ज़ख़्मी बि थिया। रफ़ा जे शाहराह ते हमले में केतिराई माण्हू शहीद। ओलह ऐं अल शती पनाहगीर कैंप ते हमले में 2 माण्हू शहीद। गज़ा में बुनियादी सिहत मर्कज़ वेझो हमले में 9 ॼणा ज़ख़्मी। शहीदनि जो अघु 30,606 थी वियो, 69,737 ज़ख़्मी थी चुका।